सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ नए साल जे मौक़े ते ख़ुशीअ में फायरिंग करण वारनि ख़िलाफ़ क़त्ल इक़दाम क़त्ल कलम 324 ऐं 372 ते केस दाख़िल कयो वेंदो। एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पाकिस्तान पारां नए साल जे मौक़े ते फायरिंग वग़ैरह करण ते सख़्त पाबंदी आहे। हवाई फायरिंग हिकु जुर्म आहे ऐं उन जे नतीजे में कंहिं बि शहरीअ जे हादसे मौत ऐं सॼी ज़िंदगीअ जे लाइ महज़ूर थी सघे थो। एसएसपी वधीक चयो त समूरनि एसएचओस खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। जेकॾहिं को बि उन अमल में मुलविस साबित थिए त उन ख़िलाफ़ क़त्ल ऐं इक़दाम क़त्ल कलम 302 ऐं 324 PPC जे सेक्शन तहत केस दाख़िल कयो वञे। एसएसपी इतलाह कयो त अहिड़े कंहिं बि वाक़े जी फौरी तौर इतलाह संदसि ऑफिस जे व्हाट्सएप नंबर ते 0333292117 ते ॾिनी वञे। इतलाह ॾींदड़ जो नालो आज़म रखियो वेंदो।